अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु पाण हिते पिफरा जी रजिस्ट्रेशन जी अकाउंट ठाहींदासीं ऐं जेके पाकिस्तान जा गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि उहे पंहिंजी पेरोल जेको आहे हर महीने जो पिफरा तव्हां ऑनलाइन जे ज़रिए खणी सघनि था जीअं हू अकाउंट में न वेंदा। असां पिफरा रजिस्ट्रेशन लिखी उन खां पोइ EMP वारो जेको ऑप्शन हो असां क्लिक कयो, उन खां पोइ असांजी वेबसाइट खुली ईंदी। थोरो नेट स्लो जे करे EMP इंफो जेको पेज आहे पिफरा जेको पेज आहे उहो थोरो लेट करे थो। हाणे असां वटि हीअ पिफरा जो जेको फारम आहे उहो खुली वियो आहे। हिक में पहिरियों लिखियलु अथसि गवर्नमेंट, ॿिए में लिखियलु आहे एम्प्लॉयमेंट, पर्सनल ID नंबर ऐं ओल्ड CNIC ऐं तारीख़ जी पैदाइश वग़ैरह लिखियलु आहे। असां हिन खे भरण जी कोशिशि कंदासीं। पहिरियां असां हिते लिखंदासीं गवर्नमेंट में असां सिर्फ़ु सिंध सूबे जा आहियूं त सिंध लिखंदासीं, अगरि पंजाब सूबे जो आहे त P लिखंदो, बलूचिस्तान जो आहे त B लिखंदो, या ॿिए कंहिं सूबे जो आहे त उहो पंहिंजे सूबे जो पहिरियों हर्फ़ लिखंदो, अखर लिखंदो। उन खां पोइ असां पर्सनल ID नंबर या मिसाल 1 2 3 4 5 6 7 8 जंहिंजी जेकी पर्सनल ID हूंदी उहो लॻाईंदो। उन खां पोइ CNIC नंबर लॻाईंदासीं जेको असांजो हूंदो। उन खां पोइ असां हिते डेट ऑफ बर्थ लिखंदासीं, जेकी असांजी डेट ऑफ बर्थ हूंदी उन में हिन क्लीनर जे ज़रिए सेलेक्ट कंदासीं। फॉर एग्ज़ाम्पल असां हीअ 1997 14/11/1997 कयो आहे। उन खां पोइ हिते सेल फोन नंबर ॾिनो आहे। सेल फोन नंबर पंहिंजो लॻाईंदो, जेको जंहिंजो हूंदो उहो लॻाईंदो। सेल फोन नंबर लॻाए फाइनल में हेठि लिखियलु आहे अपनी दी हुई मालूमात की तस्दीक के लिए यहाँ क्लिक करें। उन खे असां क्लिक कंदासीं, पोइ असांजो जेको अकाउंट हूंदो उहो ऑटोमेटिक ठही वेंदो, या जंहिंमें एरर हूंदो त उते रेड लाइन अची वेंदी ऐं ॻाढ़ा अखर अची वेंदा। नंबर ॿियो त किन दोस्तनि जी जेकी ID जेकी आहे उहा ठहियल हुई, हाणे हुननि खे पासवर्ड विसरी वियो आहे ऐं पासवर्ड विसरी वियो त हाणे हू छा कंदो, उहे सभ खां छा कंदा, हेठि ॾिनल जेकी ईमेल आहे unsubscribe@pifra@gmail.com वारी जेकी उहा उन खे कॉपी करे साॻियो असां पंहिंजे Gmail में ईंदासीं। हीअ असां Gmail खोलियूं पिया, Gmail में असां खोलींदासीं। Gmail असां खोली असां नई जेकी आहे पंहिंजी Gmail कढंदासीं, Gmail कढीसीं। असां छा कंदासीं, मथे जेको आहे उहा मुंहिंजी जेकी तव्हांजी पंहिंजी ईमेल हूंदी उहा हूंदी, ऐं टू जेकी असां सेंड कंदासीं पिफरा ॾे उहा असां उते unsubscribe@pifra@gmail.com खे कंदासीं। पोइ उते असां हिननि खे हेठां ईमेल कंदासीं त बाबा असांजो अकाउंट जेको आहे पुराणो जेको आहे उन खे अनसब्सक्राइब कयो, महिरबानी थींदी तव्हांजी। पुराणे अकाउंट खे अनसब्सक्राइब करण लाइ थोरी नंढड़ी 2 लाइन जी 3 लाइन जी असां हिते Gmail लिखी उन्हनि खे असां पंहिंजी Gmail तां सेंड कंदासीं। पोइ हिकु ॾींहं में, 2 ॾींहंनि में या 3 ॾींहंनि में या 24 कलाकनि में हू असांजी उतां अनसब्सक्राइब कंदा। असां पोइ वरी साॻियो ई नओं अकाउंट, जीअं मां तव्हांखे पहिरां ठाहिणु सेखारे चुको आहियां, उहो ई वरी असां पंहिंजो नओं अकाउंट ठाहिण जी कोशिशि कंदासीं त असांजी पिफरा अकाउंट ठही वेंदो। ऐं सभिनी दोस्तनि खे हे मुंहिंजी जेको चैनल जिन सब्सक्राइब न कयो आहे उहो सब्सक्राइब कंदा, ऐं जंहिंखे लाइक ऐं शेयर नथा कनि उहे लाइक बि कंदा ऐं शेयर बि कंदा। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी जो मुंहिंजे हिन वीडियोज़ खे ॾिसो था ऐं मुंहिंजे चैनल खे वॉच कयो था। पर महिरबानी लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। थैंक्यू।